अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ पर हमारे हमारे मेज़बान फयाज़ नाइच गुफ्तगू कयूं था मुल्क के मंज़रनामे ते अहम मसलो जेको आहे जिते कल भी गुफ्तगू थींदी रही अफ़गानिस्तान के अंदर जेको आहे सूरत हाल इहा आहे त अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान के लाॻापन के हवाले से हिकिड़ी डेवलपमेंट थी आहे। पाकिस्तान की फ़ौज के तरफ़ां फ़ैसिलो कयो वियो आहे त अफ़गान पाकिस्तान बॉर्डर जेका आहे उन ते जेका आहे कंडेदार तारूं विछायूं वेंदियूं ऐं उनजी जेका आहे उहा फेंसिंग जो कमु शुरू कयो वियो आहे। उनखां पहिरें जेका आहे पाकिस्तान अहिड़ी कोशिशि कई चमन ऐं तुरखम बॉर्डर ते पोस्ट ठाहिण जी, त उन ते अफ़गानिस्तान जी हुकूमत सख़्तु रद्दमल कयो हुयो ऐं गोलाबारी थी हुई ऐं टैंकूं साम्हूं खणी आया हुआ, जंहिंखां पोइ पाकिस्तान भी जेको आहे उन जे लाइ तयारी कई, पर पोइ मुलाक़ातुनि ऐं ॻाल्हियुनि वसीले उहो मसइलो रिज़ॉल्व थी वियो। अफ़गानिस्तान तारीख़ी तरह ते इन बॉर्डर खे मञण लाइ तयारु न आहे, ड्यूरन लाइन उनखे चवनि था, पर ॿिए तरफ़ दुनिया जा केतिरा ई मुल्क उनखे हिकिड़े इंटरनेशनल बाउंड्री के तौर ते ॾिसनि था पिया। गुफ्तगू कयूं था असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि मुल्क जा नामयारा तजज़िया निगार ऐं सीनियर सहाफ़ी जनाब बाबर अयाज़ साहब। बाबर साहब सलाम अलैकुम। बाबर साहब, ये जो डेवलपमेंट हुई है पाक अफगान बॉर्डर पे फेंसिंग की, किस तरह देखते हैं इस डेवलपमेंट को आप? देखिए, ये कोई नई चीज़ नहीं है। पाकिस्तान ने बहुत पहले कहा था कि हम ये काम शुरू करेंगे और अभी सिर्फ उन्होंने जो है फाटा के कुछ इलाकों में जो है फेंसिंग की है। बॉर्डर तो पूरा 2000 किलोमीटर का है, उससे भी ज़्यादा। तो ये तो जब तक पूरा काम होगा बड़ी देर लगेगी। अफगानिस्तान इसको अपोज करता रहा है हमेशा से, क्योंकि वो जितनी हुकूमतें रही अफगानिस्तान में उन्होंने इस बात को तस्लीम नहीं किया कि ड्यूरन लाइन इंटरनेशनल लाइन है। उनका कहना यह है कि अंग्रेज़ों के साथ एक अरेंजमेंट था और लिहाजा उनका उसकी वजह से दावा जो ये जितने हमारा फाटा एरिया और सारी चीज़ों जगहों के ऊपर उनका है कि वो शायद उनका हिस्सा है। तो ये डिस्प्यूट तो उनका उस वक्त से है। मगर ये कि जब अंग्रेज़ों ने पाकिस्तान बनाया तो उस वक्त ये तो नहीं कहा हमको कि भाई ये इलाका हमको ही दिया जो उनके कंट्रोल में था, क्योंकि तय ये था कि जो भी उनके कंट्रोल में है वो पाकिस्तान को देंगे। तो उन्होंने वो इलाका दे दिया। पाकिस्तान ने उसको अलग से एक ट्राइबल एरिया करके आइडेंटिफाई करके रखा और अपने अंदर कम करने की बात नहीं की। जो बात अब हो रही है कि साहब खैबर पख्तूनख्वा में उसको जम कर दिया जाए, उसमें भी डिले हो गई, क्योंकि जो है दो पार्टीज ने उसको अपोज कर दिया। हालांकि वहाँ के लोग सब इस बात पर तैयार थे ज़्यादातर। तो मैं समझता हूँ कि ये फेंसिंग जो है ये अगर पूरी हो जाए तो अच्छा ही है। अफगानिस्तान भी हर वक्त ये कहता है कि अफगानिस्तान से आकर पाकिस्तान से जाकर लोग वहाँ हमला करते हैं और पाकिस्तान से तालिबान का आना जाना भी कम हो जाएगा और उधर से जो पाकिस्तानी तालिबान हैं जो अफगानिस्तान में बैठे उनका भी आने जाने को कंट्रोल किया जा सकता है। तो ये एक अच्छी चीज़ है कि ये हो जाए। अफगानिस्तान जो अपोज करता है वो एक पुराने ड्यूरन लाइन के इशू को बनाकर कि साहब वो तो हमारा टेम्पररी एक एग्रीमेंट था, अंडर द ड्यूरस हमने किया था, क्योंकि वो ज़बरदस्ती अंग्रेज़ों से, तो इसलिए हम वो उसको नहीं मानते। मगर ये बात अब इस तरह करेंगे तो दुनिया में सारे इंटरनेशनल बॉर्डर्स की डिस्प्यूट निकलेगी, क्योंकि अंग्रेज़ बहादुर ने जहाँ भी गया और अंग्रेज़ क्या इवन जो फ्रेंच और दूसरे कॉलोनिस्ट थे जिन्होंने कॉलोनियाँ बनाई, उन्होंने जब वहाँ इलाके छोड़े तो बॉर्डर को जिस तरह डिवाइड किया उन सारे बॉर्डर्स में कोई ना कोई इशूज रह गए और आज तक हम भुगत रहे हैं उसको। तो जिसमें कश्मीर का मसला भी एक नज़र आता है। तो ये जो है पाकिस्तान अगर फेंसिंग कर रहा है तो पाकिस्तान का मैं समझता हूँ राइट है कि फेंसिंग करे और अफगानिस्तान को ये समझाए कि अगर आपको एतराज़ है कि तालिबान यहाँ से आके गड़बड़ करते हैं तो इस फेंसिंग से वो भी रुकेंगे और हम भी रुकेंगे। अच्छा, अफ़गानिस्तान को जो एतराज़ है वो अपनी जगह पे, लेकिन अफ़गानिस्तान का मसला जो है वहाँ पे इतनी बड़ी तादाद में जो अपना अभी भी जो सूरत हाल ये है कि काबुल भी महफूज नहीं है। तो अफ़गानिस्तान की गवर्नमेंट जब ये बात करती है तो उसको ये समझ में नहीं आती कि जब ऐसी वोलेटाइल सिचुएशन है दोनों तरफ से और बार बार अफ़गानिस्तान हुकूमत पाकिस्तान पे इन्फिल्ट्रेशन की
جو ہے وہ الزامات لگاتی ہے، حالانکہ پاکستان بھی کافی عرصے سے کہہ رہا ہے کہ وہاں پہ فضل اللہ اور دوسرے لوگ بیٹھے ہوئے ہیں، تو وہ ان پہ کچھ کرنے کے لیے تیار نہیں ہے۔ دیکھیے یہ ایک جو ہے نا، جیسے کہتے ہیں ایک عجیب قسم کا جو ہماری انٹیلیجنس ایجنسیز ہوتی ہیں دنیا میں، وہ ایک کھیل یہ کھیلتی رہتی ہیں ایک دوسرے کے خلاف، جس کا کوئی جو ہے مثبت نتیجہ نہیں نکلتا۔ تو ہمارے یہاں سے جو ہے افغان طالبان کو مدد دی جاتی رہی ہے اور غالباً اب بھی دی جا رہی ہے، اس میں تو کوئی شبہ نہیں ہے۔ سارے افغان لیڈر پڑے جتنے نکلے وہ پاکستان میں نکلے، چاہے ملا عمر ہو، چاہے اس کے بعد وہ منصور ہوں یا دوسرے جو لیڈر ہیں، تو وہ سب یہیں سے نکلتے ہیں۔ اسی طرح سے اب ان کی جو انٹیلیجنس ہے، انہوں نے بھی ملا فضل اللہ اور جو دوسرے لوگ ہیں جو پاکستان کے طالبان جو پاکستان کے خلاف لڑ رہے ہیں، ان کو پناہ دے کے ان کو مدد کر رہی ہے، اس میں انڈیا بھی ان کا ہاتھ بٹا رہا ہے۔ تو یہ دو تین ملکوں کی انٹیلیجنس جو ہے وہ اس میں ایک رول پلے کر رہی ہے، جس کا دیکھا جائے تو دونوں ان تینوں ملکوں کو کوئی فائدہ نہیں، نہ انڈیا کو، نہ پاکستان کو، نہ افغانستان کو۔ ہر جگہ کا عوام سفر کرتے ہیں، اور یہ جو سو کالڈ انٹیلیجنس ایجنسیز ہیں یہ ایک بڑا ان انٹیلیجنٹ کام کرتی ہیں کہ اس قسم کے کھیل کرتی ہیں، جس سے بڑا نقصان ہوتا ہے لانگ رن میں عوام کو۔ اچھا، آج کل پاکستان، کچھ عرصہ پہلے پاکستان کے 2 سفارتکار بھی وہاں سے گم ہوئے ہیں افغانستان کے علاقے سے۔ اس سے پہلے جو ہے پاکستان کے سفارت اغوا ہو گئے تھے، جس کو اپنا افغان نیشنل اپنا وہ ان کی جو انٹیلیجنس ادارہ ہے ان لوگوں نے اغوا کیا تھا، تشدد بھی کیا تھا۔ تو آپ کے خیال میں ایسی صورتحال میں جب افغانستان اپنے علاقے کے اندر وہ پاکستان کے سفارتکاروں کو بھی پروٹیکشن نہیں دے پا رہا؟ وہاں تو دیکھیے، جو میں جہاں تک معلوم ہوتا ہے، افغانستان میں جو عام آدمی بھی جو ہیں وہ بھی پاکستان سے خاصے نالا ہیں، اور وہ ناخوش رہتے ہیں، وہ سمجھتے ہیں پاکستان ان کے معاملات میں دخل دیتا ہے۔ تو یہ تو ابھی پتہ نہیں کس نے اغوا کیا ان کو، کہنا قبل از وقت ہوگا۔ ہم یہ نہیں کہہ سکتے کہ ان کی انٹیلیجنس نے کیا ہے کہ نہیں، اس والے میں واقعے کی میں بات نہیں کر رہا، میں اس سے پہلے والے واقعے کی بات کر رہا ہوں۔ جی پہلے والے واقعے میں بھی جو تھا وہ غلط بات تھی، اور یہ لازمی ہے ان چیزوں کے خلاف آواز اٹھائی جاتی ہے، مگر جب حالات ڈسٹرسٹ کے ہوں، جیسے پہلے میں نے عرض کیا آپ سے، اور بجائے اس کے کہ ڈپلومیسی کے ذریعے اور مذاکرات کے ذریعے معاملات حل کیے جائیں، جب یہ ممالک سارے حل کرتے ہیں یہ معاملات ایک دوسرے کے خلاف کارروائی کر کے، اور جو ایک دوسرے کے خلاف نان اسٹیٹ ایکٹرز ہیں ان کو استعمال کر کے، تو پھر اس میں تو کھیل الجھتا ہی جاتا ہے نا۔ کبھی ہم ان کے خلاف کچھ کرتے ہیں، کبھی وہ ہمارے خلاف کچھ کرتے ہیں، اور اس پورے چکر میں جو ہے یہ مسئلہ حل تو نہیں ہوتا۔ یا تو یہ کوئی ہمیں سمجھا دے کہ اس سے سب ان پالیسیز سے جو ہے معاملہ حل ہو گیا۔ ضرورت تو اس بات کی ہے کہ اس خطے کے تمام ممالک ایک بڑا ایگریمنٹ کریں، اور وہ کریں ناٹ سپورٹنگ ٹیررزم آف ان اینی فارم، کسی بھی نام سے، اور وہ چاہے وہ جنگ آزادی کے نام سے ہو، چاہے کسی اور نام سے ہو، کسی بھی طرح سے ایک دوسرے کے خلاف ہم ایسے گروپس کو مدد نہیں کریں گے جو دوسرے کے ملک میں جا کر دہشت گردی پھیلاتے ہیں۔ اچھا بابر صاحب، اس قسم کا ایگریمنٹ جب تک نہیں ہوگا تو یہ تو ایسے ہی ایک دوسرے کے خلاف لگے رہیں گے، اور ہر روز کوئی نہ کوئی نیا واقعہ ہم سنتے رہیں گے۔ اچھا، جس طرح آپ نے کہا کہ افغانستان کا عام آدمی بھی جو ہے وہ پاکستان سے نالاں ہے، ناراض ہے، کیا وجہ ہے؟ کیونکہ لاکھوں کی تعداد میں افغان پناہ گیر آج بھی پاکستان کے اندر رہ رہے ہیں، اور پاکستان کے اندر ان کو ہر طرح کی جو لیگل اسٹیٹس ان کو ایز اے امیگرنٹ اپنا پناہ گیر کے طور پر ہونا چاہیے۔ ان کے لیے، مگر یہ ہے نا کہ دیکھیے
وہ یہ سمجھتے ہیں کہ پاکستان ان کے اندرونی معاملات میں دخل دیتا ہے، اور وہ پرانی سی بات ہے کہ پاکستان ہمیشہ کوشش یہ رہی کہ وہاں ایسی حکومت ہو جو پاکستان سے زیادہ دوستی کرے اور ہندوستان سے نہ کرے. تو یہ انسیکیورٹی جو پاکستان کی ہے اس کی وجہ سے یہ ہمیشہ سے ایک عمل رہا کہ ایک دوسرے کے خلاف جو ہے ڈسٹرسٹ ہے. تو وہ لوگ وہاں کے محسوس کرتے ہیں کہ پہلے بھی جتنی حکومت تھی، ایون ظاہر شاہ کے زمانے میں بھی ہمارے تعلقات اتنے اچھے نہیں تھے، پھر داؤد آ گئے، پھر داؤد کے نہیں تھے، پھر جو ہے سوشلسٹ گورنمنٹس آ گئیں، ان کے خلاف بھی ہم نے 10 سال فنڈ کیا اور یہاں سے ایک جو ہے طالبان کا مجاہدین بنائے اور پھر پوری دنیا میں جو ہے جہاد کا فلسفہ پھیلایا ہم نے اور امریکہ نے مل کر اور سعودی عرب نے. تو ہم نے تو اس علاقے کو تباہ کرنے میں خاصا رول ادا کیا ہے نا. لیکن آپ نے جس طرح بات کہی اپنا بابر اعیاض صاحب، جس طرح آپ نے بات کہی کہ 79 سے لے کر امریکہ بہادر جو ہے وہ افغانستان کے معاملات کو چلا رہا ہے ایز اے ورلڈ پاور کے طور پر، اس کا ساتھ سعودی عرب دیتا ہے، ہم دیتے ہیں، دوسرے ممالک دیتے ہیں، وہ ایک اور چیز ہے. لیکن 79 سے لے کر اب تک افغانستان کے اندر جو جنگ ہے وہ کبھی سوویت یونین کے خلاف ہو، کبھی طالبان کے خلاف ہو، یا اس کے بعد جس صورت میں ہو، 79 سے لے کر افغانستان کے اندر سب سے زیادہ اگر کسی نے پیسہ خرچ کیا ہے وہاں پہ مداخلت کے لیے، سب سے زیادہ جو ہتھیار دیا ہے مداخلت کے لیے، جس نے سب سے زیادہ وہاں پہ ایفرٹس لیے ہیں، جس کی زیادہ فوجیں آئی ہیں، وہ تو امریکہ بہادر ہے. لیکن امریکہ بہادر تو افغانیوں کا مائی باپ بنا ہوا ہے. ہاں نہیں، وہ تو یہی بات ہے نا کہ افغانیوں سے اب تو ان کی 9/11 کے بعد جو کہ تھا 2001 میں ہوا تھا، اس کے بعد سے 2002 میں جب امریکہ نے حملہ کیا اور طالبان کی حکومت ہٹائی، جب سے امریکہ تو وہاں دوسری حکومت قائم کرنا چاہتا ہے، اور اب ہمارے طرف سے ان کا امریکہ کا الزام یہ ہوتا ہے کہ پاکستان جو ہے دورہ کھیل کھیلتا ہے. ایک طرف یہ کہتا ہے کہ یہ غلط ہے اور دوسری طرف سپورٹ کرتا ہے سارے کیا کہتے ہیں طالبان کو. تو یہ ہماری جو پالیسی ہے ڈبل گیم کی، اس کو وہ ناپسند کرتا ہے. اب بہت حد تک پاکستان آفیشلی تو ڈینائی کرتا ہے، مگر بہت سے ایسی شواہد ملتے ہیں کہ جس کی وجہ سے پاکستان کا کیس ویک ہو جاتا ہے. اور میں سمجھتا ہوں کہ اگر پاکستان کے سیاستدانوں پہ چھوڑ دیا جائے، چاہے وہ کیا کہتے ہیں نواز شریف ہو یا زرداری صاحب تھے، تو یہ مسئلہ اب تک حل ہو گیا ہوتا. ابھی ہماری پالیسی طے نہیں ہوتی، افغان پالیسی پاکستان کے پولیٹیشین طے نہیں کرتے. اور دوسری طرف ہم دیکھ رہے ہیں کہ ٹرمپ انتظامیہ پاکستان کے حوالے سے بہت سخت فیصلے کرنے جا رہی ہے. جو واشنگٹن سے خبریں آ رہی ہیں کہ پاکستان کی امداد پہ بھی شاید قدغن لگے، اور اس کے علاوہ پاکستان کا جو نان نیٹو الائی کا جو اسٹیٹس ہے اس حوالے سے بھی کوئی پیش رفت ہو، اور پھر ڈرون اٹیکس کے بارے میں بھی زیادہ بڑھانے کا فیصلہ کیا جا رہا ہے. اس طرح کی خبریں آ رہی ہیں واشنگٹن ڈی سی سے. جی جی بالکل. تو یہ ساری چیزیں پاکستان کے لیے اچھی نہیں ہیں، کیونکہ پاکستان کے سوائے چین کے جس سے 500 کلومیٹر کا بارڈر ہے، باقی جتنے بارڈر ہیں اس پر جو لوگ ہیں آپ کے ہمسائے، وہ سب آپ سے ناراض بیٹھے. تو ہمیں جو ہے امریکہ تو دور سے بیٹھ کے وہ بھی ناراض ہو جائے گا. تو ان کو ہماری ضرورت تو ہے کہ ہم افغانستان میں جو ہے امن کے لیے کام کریں، مگر حالات اس طرف جاتے ہوئے نظر نہیں آ رہے اور ڈینجرس گیم جو ہے وہ جاری ہے. دیکھیں کیا ہوتا ہے. اچھا بابر صاحب، یہ جو امریکن انتظامیہ فیصلہ کرنے جا رہی ہے، اگر اس طرح کے فیصلے کرتی ہے تو مڈل ایسٹ کے اندر جو ان لوگوں نے ایک بیلنس بنانے کی کوشش کی ہے، اس میں پاکستان کا بھی ایک رول بنتا ہے، اور پاکستان کو بلایا بھی گیا وہاں پہ، اور پاکستان کے لیے کہ آرمی چیف کو اس کا سربراہ بھی بنایا گیا. تو آپ کو نہیں لگتا کہ اگر ایٹ اے ٹائم وہ ایران کے ساتھ بھی اس طرح کا ایگریسو پالیسی بنائیں گے، پاکستان کے خلاف بھی بنائیں گے،
تو مڈل ایسٹ کے اوپر اس کا بہت نیگیٹو امپیکٹ پڑے نہیں گا. دیکھیے، جہاں تک کیا کہتے ہیں دیکھا جائے وہ اتنا بڑا جو 41 ملکوں کا جو ہے الائنس اسلامک بنایا گیا، وہ بنتے ہی اس کی کیا حالت ہوئی آپ نے دیکھا ابھی کہ قطر کے خلاف انہوں نے کارروائی کر دی اور اس میں کچھ ملک ایک طرف ہو گئے اور کچھ ملک دوسری طرف ہو گئے. پاکستان کو بھی بیچ میں بڑا مشکل ہو رہا ہے بیلنس کرنا. تو یہ امریکہ جو ہے، امریکہ کے تو انٹرسٹ میں ہے اور امریکہ کی بیکنگ سعودی عرب کو ہے پوری. تو اس لیے وہ، مگر یہ کہ جہاں تک قطر کا معاملہ ہے، میں نہیں سمجھتا کہ وہ اس وقت تک ہی بس پیکنگ کرتا ہے سعودی عرب کی، کیونکہ قطر نے جو ہے مسلم برادرہڈ کے جو لیڈر ہیں ان کو پناہ دی اور حماس کے لوگوں کو وہ کیا. دوسری طرف قطر کا جو ٹیلی ویژن اسٹیشن ہے الجزیرہ عربک کا، وہ اس کا ایک بڑا مسئلہ ہے کہ وہ جو ہے ذرا انڈیپینڈنٹ ہے، اور یہ سارے جو ممالک ہیں آپ کے گلف کے، ان کے یہاں میڈیا جو ہے بڑا سینسرڈ ہوتا ہے. تو اور سعودی عرب میں بھی یہی حال ہے. تو اس میں جو ہے ان کو یہ بات بڑی کھلتی ہے کہ وہ ان کی اپوزیشن جو ہے، جو بھی اور ان کے خلاف جو باتیں ہیں، وہ قطر کے جو الجزیرہ ہے وہ عربی کا اس کو ٹائم دیتا ہے اور اس میں کور کرتا ہے. تو اس لیے میں سمجھتا ہوں کہ ابھی تو یہ کوئی الائنس جو تھا بنتے ہی پھر بکھرنے لگا ہے. کچھ ملک الگ ہو گئے ہیں، کچھ کو ریزرویشن ہے، ہر ایک قطر کے ساتھ. اچھا بابر صاحب، آپ کے خیال میں یہ جو امریکہ کی ٹرمپ کے بعد کی جو پالیسی ہے ٹورڈز مسلم ممالک، وہ جو عوامی سطح پہ اینٹی امریکن سینٹیمنٹ تھے اس مڈل ایسٹ کے اندر، پاکستان کے اندر اور دوسری جگہوں پہ، آپ کو نہیں لگتا کہ وہ اس میں اضافہ ہوگا اور پھر شاید آنے والے دنوں میں یہ شاید وہاں پہ کے حکمرانوں کے لیے بہت بڑا مسئلہ بن جائے، خاص طور پر مڈل ایسٹ کے اندر، جس میں ہم پہلے بھی ایک عرب اسپرنگ دیکھ چکے ہیں، جس میں کئی ممالک کے وہ جو سربراہان تھے حسنی مبارک سے لے کر اپنا وہ سب اس کا شکار ہوئے دیکھیے، تھے. عرب اسپرنگ جو ہے اگر آخر میں دیکھیں جو اس کا نتیجہ نکلا، وہ ایسے لگتا ہے وہ اسرائیل اسپرنگ تھا کہ ہر وہ طاقت جو ہے عرب ملکوں کے اندر جو اسرائیل کو چیلنج کر سکتے تھے، وہ سب کا جو ہے توڑ دیا گیا، ان کو کمزور کر دیا گیا. اور ابھی بھی جو ہے سعودی عرب کا اسرائیل سے الائنس کر رہا ہے اور قطر اور باقی ملکوں کے سے ایسی بات کر رہا ہے. تو یہ بیسیکلی ان سارے کنٹریز کا جو ایشوز ہیں وہ ایسے ہی ہیں کہ دے آر ایکچولی کوئی مطلب نتیجہ خیز بات نہیں نکلے گی. اور امریکہ جو بھی کر رہا ہے وہ صرف اس کو مفادات ہیں. ٹرمپ کی ویسے بھی پالیسی کلیئر نہیں ہے اور زیادہ سوچی سمجھی پالیسی نہیں لگتی. ایسے لگتا ہے کہ جس دن جو خیال آتا ہے وہ پالیسی بنا لیتے ہیں. ان کو خود ان کے ملک میں کرٹیسائز کیا جا رہا ہے کہ یہ صحیح سوچ سمجھ کے پالیسیز نہیں بنا رہے ہیں. لیکن چائنا جس طرح آ کے پاکستان کے ساتھ کھڑا ہوا ہے، اور خاص طور پر آج بھی خبریں آ رہی تھی کہ چائنا ایک مرتبہ پھر جو ہے وہ اپنا وہ پاکستان کے اندر جو ملیٹنٹس مختلف گروپ ہیں ان کے جو سربراہان ہیں، یو این میں اگر ہندوستان اس طرح کی کوئی چیز لاتا ہے تو چائنا اس کو پھر ویٹو کرے گا. تو ایسی صورتحال میں پاکستان کی طرف ٹرمپ کی ایسی ایگریسو پالیسی اپنا چائنا امریکہ ریلیشنز پہ کوئی امپیکٹ ڈالے گی؟ ہاں نہیں، وہ تو دیکھیے لازمی ہے. چائنا تو جو ہے اس کی پالیسیز پاکستان کے بارے میں مختلف ہیں. وہ پاکستان کو دیکھتا ہے کہ وہ انڈیا کے ساتھ بیلنسنگ کے لیے، تو وہ اتنا فرق نہیں پڑے گا چائنا امریکہ کے ریلیشنز میں آن دیز ایشوز کے، اگر وہ ایک آدھ گروپ ویٹو کر دیتے ہیں. مگر یہ ہے کہ چائنا بھی پاکستان کو کہتا رہتا ہے کہ اس قسم کے جو گروپس ہیں ان کی سپورٹ نہ کی جائے. لیکن یو این میں تو ان کو پروٹیکٹ کرتا ہے خود چائنا. مگر وہ صرف انہوں نے ایک جیش محمد کو کیا اور تو کسی کو نہیں کیا. حافظ سعید کے بارے میں بھی کیا تھا میرے خیال میں. نہیں، اس کو نہیں کیا تھا.
अच्छा, बड़ी मेहरबानी। मोहम्मद के ये मौलाना अजहर मसूद, वो गालिबन इसलिए है कि कभी उन्होंने भी इस्तेमाल किया होगा इंडिया के अंदर, तो उनका भी काम किया होगा उसने कोई। अच्छा अच्छा अच्छा, बड़ी मेहरबानी। अपना बाबर अयाज साहब आपने में ज्वाइन किया। नाज़रीन, मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामेरा तर्जनगार बाबर अयाज साहब असां गॾु हुआ। गुफ्तगू तव्हां ॿुधी वक़्फ़ो वठूं था, वक़्फ़े खां पोइ वठी प्रोग्राम करते हुआ असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, चौथे प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं, गुफ्तगू कयूं था। 21 जून आहे नाज़रीन, 21 जून शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी सालगिरह जो ॾींहुं आहे। बेनज़ीर भुट्टो साहिबा जेकॾहिं अॼु हयात हुजे हा त 64 सालनि जी हुजे हा, ऐं पर बदकिस्मती सां अॼु 10 साल थी विया आहिनि। 2007 में उनजी जेका आहे पंहिंजो शहादत थी आहे, ऐं डिसंबर में उन जा 10 साल उनजी शहादत खे पूरा थींदा। बेनज़ीर साहिबा यकीनी तौर ते पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते हिकिड़े वॾे अॻवान जे तौर ते सरगर्म अॻवान जे तौर ते हुन गुज़ारी, ऐं जंहिं ॾींहुं हुन सियासत में पेर पातो याने 5 जुलाई 1977 में, तॾहिं जेको आहे उन वक़्त खां वठी हू मुल्क जी सभ खां मशहूरु अॻवान हुई, छाकाणि त उन वक़्तु जनरल ज़िया जी मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु पंहिंजी पार्टी जी क़यादत संभाली, ऐं उन वक़्तु ज़िया जे ख़िलाफ़ु तमामु वॾी हिकिड़ी मूवमेंट खे पोइ हुन 83 ऐं 86 जे अंदरि जेको आहे मूवमेंट खे लीड कयो। ऐं हुन उन वक़्त खां यानी 5 जुलाई 1977 खां वठी जेको आहे सऊबतुनि ऐं ॾुखियनि हालतुनि में पंहिंजी सियासी ज़िंदगी जी शुरूआति कई, ऐं उन ॾुखियनि हालतुनि में हुन जेल बि सठा ऐं अकेलाई में जेल बि सठा। ऐं उनखां पोइ हुन पंहिंजे किताब में लिखियो त मुल्तान एयरपोर्ट ते हुनखे फ़ौजनि घिलियो, जंहिंजे करे हुनजा कपिड़ा फाटी पिया ऐं हुनजी ब्लीडिंग थियणु लॻी। उहे जेको आहे ॾुखिया ॾींहं बि बेनज़ीर भुट्टो ॾिठा। उन सां गॾोगॾु हुन पंहिंजी उन सियासी ज़िंदगी जे अंदरि केतिरनि ई समय कारकुननि जे डेड बॉडीज़ बि ॾिठियूं, उन्हनि जे घर वारनि खे, उन्हनि जे नियाणियुनि खे, उन्हनि जे माउरनि खे, उन्हनि जे वञनि खे, उन्हनि जे भेनरुनि खे जेको आहे दिलबरियूं ॾींदे बि जेको आहे पंहिंजो ॾियण जो बि फ़र्ज़ु अदा कयो। साॻिए वक़्तु उन सॼे सियासी कैरियर जे अंदरि पंहिंजे ॿिनि जवान भाइरनि जा जेके आहिनि उहे लाश बि ॾिठा, शहीद शाहनवाज़ भुट्टो, ऐं पोइ उनखां पोइ आख़िर में वरी संदसि जी हुकूमत में मुर्तज़ा भुट्टो खे बि शहीद कयो वियो। इहो उन ॾुख जो सफ़र बि ॾिठो। बिल्कुलु सरजियसि त सूर, सामायसि त सुख विया, इहे ॿई पूर मुंहुं निमाणी नसीब थिया वांगुरु बेनज़ीर भुट्टो साहिबा जेका आहे उनजी सॼी ज़िंदगी इन जदोजहद कंदे गुज़री। न सिर्फ़ु इहो बल्कि बेनज़ीर भुट्टो साहिबा जीअं मूं ॿुधायो पिया त पंहिंजे सियासी ज़िंदगी जी शुरूआति इन अंदाज़ में कई जो हुन ॾुखनि सां शुरूआति कई, पर हुन उन ॾुखनि जे भरी ज़िंदगी में बि हिकिड़े बहादुर ऐं बेबाक अॻवान वारो किरदारु अदा कयो। ऐं हिन अहिड़े मुआशिरे में जिते आम तौर ते मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे, मर्दनि जी हाकमियत वारी सोसाइटी आहे, उन जे अंदरि हुन न सिर्फ़ु पंहिंजे भाइरनि जी मौजूदगी में पंहिंजे ख़ानदान खे संभालियो, पंहिंजी पार्टी खे संभालियो, बल्कि हुन हिकिड़े पूरी क़ौम जे अंदरि हिकिड़ो नओं जज़्बो, नओं रूह ऐं नओं स्पिरिट फूकियो, जंहिंजे करे जेको आहे माण्हू जेको आहे जदोजहद लाइ तयारु थिया। ऐं उन जदोजहद जेको आहे उहो ज़ियाउल हक़ जे लाइ अहिड़ो त माहौल पैदा करे छॾियो जो उन वक़्तु केतिरनि जायुनि ते उन वक़्त जे आमिर जनरल ज़ियाउल हक़ जेकॾहिं लहण जी कोशिशि कई त उनजो हेलीकॉप्टर या जहाज़ लही न सघियो। उहो अहिड़ो दौरु हुयो जेको इंतिहाई ॾुखियो दौरु हो, जंहिंमें को ॻाल्हि ॿोल करण बि जेका आहे उहा ॾुखी हुई, पर बेनज़ीर साहिबा जी उहा क़यादत हुई जंहिंजे बुनियाद ते माण्हुनि जेको आहे उनखे लबैक चवंदे उन्हनि समूरनि जेके मामलनि ते रिस्पॉन्स कयो। उनखां पोइ बेनज़ीर भुट्टो साहिबा मुशरफ जी आमरीत जे ख़िलाफ़ बि जेका जदोजहद कई, उनमें हुन जहिड़े नमूने सां पंहिंजो इहा ॻाल्हि कई, तोड़े जो उनजो वॾो अरसो हू ॿाहिरि रही ऐं उतां पार्टी खे हलाईंदी रही, एग्ज़ाइल जेको आहे हुन लाइफ गुज़ारी। पर उन सां गॾोगॾु हुनजी जेका अचण खां पोइ जेको आहे जेको NRO जे बारे हवाले सां हू हिते पहुती, पर हिते अचण खां पोइ जॾहिं मुशरफ 3 तारीख़ ते जेको आहे एमरजेंसी लागू कई त बेनज़ीर भुट्टो उन NRO जे समूरनि शर्तनि खे उरांघींदे उनखे रद्द कंदे पंहिंजी अवाम जे हक़नि जे लाइ अॻिते आई। ऐं तोड़े जो पोइ मुशरफ जेको आहे हुनखे इहो चयो बि सही, बल्कि हुनजे अचण खां अॻे ई हुनखे चई चुको हुयो त हुनजी ज़िंदगी जेका आहे उहा तेसिताईं सलामत रहंदी जेसिताईं हू मुशरफ सां
जे पंहिंज सां पंहिंजो कयल मुआदनि ते क़ाइमु रहंदी, पर उन्हनि समूरियुनि ॻाल्हियुनि जी परवाह न कंदे जदोजहद कई। ऐं असांखे यादि आहे 2007 जो उहो तारीख़ जॾहिं हुन पंहिंजो 17 अक्टूबर ते जॾहिं दुबई में हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई, जंहिंमें हुन चयो हुयो त हुनखे बिरादर इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि जेको आहे वाज़े नमूने सां ॿुधायो आहे, हुननि जी इंटेलिजेंस वटि हिकिड़ा अथेंटिक क़िस्म जा सबूत हुया त बेनज़ीर भुट्टो खे शहीद करण लाइ 5 ग्रुप तयारु कया विया। ऐं बेनज़ीर साहिबा उहा पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में उहे सभु इंकशाफ़ात कया, पर तंहिं हूंदे बि हू उन जुरत सां उन बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे हिते पहुती। ऐं जीअं पहुती उनखे जेके इंटेलिजेंस रिपोर्ट्स मिलियूं हुयूं उहे सच साबित थियूं। कारसाज़ वटि उनजे पंहिंजो जेका जलूस हुयो उनजे मथां हमिलो कयो वियो, आपघाती हमिलो कयो वियो, जंहिंमें बेनज़ीर साहिबा जेका आहे उहा मौजज़ाना तौर ते बची वई, पर काफ़ी माण्हू जेको आहिनि उनमें अजल जो शिकार थिया। उहो बेनज़ीर साहिबा जे अखियुनि जे आॾो जॾहिं एतिरनि माण्हुनि जो खून थियो त बेनज़ीर साहिबा सुबुह जो सवेर वरी उथी लियारी पहुती ऐं उनखां पोइ जिना हॉस्पिटल पहुती। लियारी में जेके कारकुन शहीद थिया हुआ उन्हनि जे घरनि पहुती, उन्हनि जे घरनि में उन्हनि जे माउरनि खे, उन्हनि जे फैमिली मेंबर्स खे हुन दिलबरियूं ॾिनियूं ऐं उनखां पोइ ज़ख़्मियुनि जी इयादत लाइ जिना हॉस्पिटल पहुती। उनखां पोइ हुनखे बार बार चयो वियो त पेशावर ऐं कोयटा ऐं पिंडी जे अंदरि हू जलसा न करे, पर हुन इन तरह जे समूरनि जेके आहिनि पंहिंजो हुनखे जेके इंटेलिजेंस रिपोर्टूं मिलियूं हुन सभिनी शयुनि खे जेको आहे पंहिंजो रद्द कंदे हुन जो इहो चवणु हुयो त हू पंहिंजे माण्हुनि सां गॾु रहणु चाहे थी, हू चाहे थी त माण्हुनि सां हर लम्हे गॾु हुजे ऐं हू ज़िंदगी जी आख़िरी घड़ी जेका आहे हुनजी उहा पिंडी में पंहिंजी अवाम जे विच में हुन गुज़ारी। बेनज़ीर भुट्टो साहिबा जी इहा जेका ख़ूबी हुई त हू जॾहिं अवाम में निकिरंदी हुई त अवाम जो बि पूरे पाकिस्तान जे जंहिं बि इलाइक़े में बेनज़ीर भुट्टो साहिबा वेंदी हुई अवाम जो हुजूम जेको आहे उहो गॾु थी वेंदो हुयो। पोइ उहो पेशावर हुजे, पोइ उहो कोयटा हुजे, लाहौर हुजे, मुल्तान हुजे, फैसलाबाद हुजे, हैदराबाद हुजे, लाड़काणो हुजे, कराची हुजे, सखर हुजे, मतिलबु त मुल्क जो को कश्मीर हुजे, हर हंधि जिते बि बेनज़ीर भुट्टो साहिबा पहुचंदी हुई उते माण्हू जेको आहे पहुची वेंदा हुआ। बेनज़ीर भुट्टो साहिबा जी सूरत में माण्हुनि खे हिकिड़ो वेसाह हुयो त बेनज़ीर भुट्टो जेको आहे उन्हनि जे पंहिंजो मुल्क में जमहूरियत जी बहाली ऐं अवाम जे हक़नि जी हासिलात ते कॾहिं कंप्रोमाइज़ नथी करे सघे। हालांकि उनजा जेकॾहिं सियासी क्रिटिक जेके आहिनि उहे बेनज़ीर भुट्टो साहिबा जी ज़ात ते मुख़्तलिफ़ हवालनि सां जेका तनक़ीद कंदा आहिनि या मुख़्तलिफ़ जेके एनालिस्ट आहिनि उहे बेनज़ीर साहिबा जे सियासी फ़ैसिलनि जे मथां जेका तनक़ीद कंदा आहिनि उहा खणी केतिरे हद ताईं जाइज़ बि हुजे, पर आम माण्हू जो जेको वेसाह हुयो बेनज़ीर भुट्टो साहिबा में उहो जेको आहे अणखुट वेसाह हुयो, अणटुट वेसाह हुयो। ऐं उन वेसाह जे करे जॾहिं बेनज़ीर भुट्टो साहिबा 18 अक्टूबर ते हिते पहुती त लखनि जी तादाद में जेको आहे माण्हू मुल्क जे कुंड कुर्छ मां हिते अची पहुता ऐं पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो इज्तिमा उहो करार ॾिनो वियो। उनखां पहिरियों पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो इज्तिमा जेको आहे उन वक़्तु करार ॾिनो वियो जॾहिं बेनज़ीर भुट्टो साहिबा लाहौर अची लथी हुई 86 जे दौरान। उन वक़्तु बि जेको आहे पाकिस्तान जी तारीख़ जो उहो वॾे में वॾो इज्तिमा करार ॾिनो वियो हो। बेनज़ीर भुट्टो साहिबा यानी पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआति खां पंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी लम्हे ताईं मुल्क जी सभ खां मज़बूत ऐं सभ खां मशहूरु ऐं सभ खां वधीक पॉपुलर अॻवान जी हैसियत में हुन ज़िंदगी गुज़ारी। तोड़ी जो संदसि ज़िंदगी बिल्कुलु ॾुखनि ऐं ॾाझरनि में गुज़री। हुनजा ॿई जेके टेन्योर हुया बहसियत वज़ीर आज़म जे, उन्हनि जे मथां जेका आहे उन वक़्त जे जेको आहे इसहाक़ खान जेको सदर हुयो ऐं पहिरें टेन्योर में जेको आर्मी चीफ हुयो मिर्ज़ा असलम बेग, उन्हनि जेको आहे बेनज़ीर साहिबा जी हुकूमत न सिर्फ़ु ख़तमु कई बल्कि 90 जे चूंडुनि में बेनज़ीर भुट्टो साहिबा खे शिकस्त ॾियण लाइ उन वक़्तु जो ISI जो सरबराह जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट जे अंदरि बयानु ॾेई चुको आहे त उन्हनि हिकिड़ो सेल क़ाइमु कयो ऐं उन सेल जेको आहे नवाज़ शरीफ़ पीर पगारे समेत यानी मौजूदाना अॻियों पीर पगारो ऐं ॿियनि सभिनी पंहिंजो केतिरनि ई सियासतदाननि खे हुननि पैसा ॾिना IGI ठाराई त जीअं बेनज़ीर भुट्टो साहिबा खे शिकस्त ॾेई सघिजे। ईअं ई बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ॿिए दौर में बि थियो। बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ॿिए दौर में बि जेको आहे ज़ुल्म इहो थियो उन सां जो हुनजे भाउ खे संदसि हुकूमत में शहीद कयो वियो ऐं उहो पंहिंजे 70 क्लिफ्टन वारे घर जे तरफ़ वञी रहियो हुयो त मुर्तज़ा भुट्टो खे शहीद कयो जेको उन वक़्तु हिकिड़ो चूंडियल MP हुयो ऐं उहा जेका फायरिंग कई वई आहे उनखे जंहिं वक़्तु रोकियो उन वक़्तु सिंध पुलिस जेका जो वॾी तादाद में हुते मौजूदु हुई, पुलिस जी मौजूदगी में चूंडियल वज़ीर आज़म जो उन वक़्त जे वज़ीर आज़म जे भाउ खे शहीद कयो वियो ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा बग़ैर जुती पाइण जे पेरनि उघाड़ी इस्लामाबाद खां
कराची पहुती ऐं पंहिंजे भाउ जे लाश जे मथां पहुती। इहो जेके ॾुख उनजी ज़िंदगी में गुज़रिया, न सिर्फ़ु एतिरो पर उनजी शादी थी ऐं उनजी शादी जे उन सॼे अरसे में आसिफ़ अली ज़रदारी जेको संदसि वर हुयो उन खे वॾे अरसे ताईं जेल में रहणो पइजी वियो। उहा अकेलाई जी ज़िंदगी बि बेनज़ीर भुट्टो साहिबा गुज़ारी। इहे समूरी जेका उनजी लाइफ आहे उहा लाइफ हिकिड़ी जदोजहद जी लाइफ आहे। उहा सॼी लाइफ जेका आहे उहा हिकिड़ी बहादुरी जी लाइफ आहे। उहा सॼी लाइफ जेका आहे उहा ॾुखनि ऐं पंहिंजो ॾुखनि खे ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण जी लाइफ आहे। पर उन सॼे जे बावजूदि बेनज़ीर भुट्टो साहिबा किथे बि कंहिं में बि पंहिंजो कमज़ोरी न ॾेखारी, रिट्रीट न कयो, शिकस्त खोरदगी न ॾेखारी। हुन हमेशह ई अपफ्रंट थी अॻिते अची जदोजहदनि जी अॻुवाणी कई ऐं आख़िर लम्हे ताईं जंहिं ॾींहुं हू रावलपिंडी जे पंहिंजो लियाकत बाग जे अंदरि तक़रीर करे रही हुई उन वक़्तु बि संदड़ बहकंदड़ चहिरो ऐं उन वक़्तु उनजो जोश ऐं वलवलो जेको आहे उहो अॼु बि माण्हुनि जे ज़हननि में चङी तरह यादि आहे त कहिड़े नमूने सां हू पंहिंजे माण्हुनि जे विच में जॾहिं हूंदी हुई त उन में केॾो जोश ऐं वलवलो हूंदो हुयो। बेनज़ीर भुट्टो साहिबा जेका जहिड़े नमूने सां पाकिस्तान जे अंदरि सियासत कई, हुनजी हुकूमत जा ॿई जेके उहो मामला उहे पंहिंजी जाइ ते उनजे मथां काफ़ी माण्हू जंहिं नमूने सां बि ॻाल्हाइनि, पर हुनजी जेका आख़िरी मूव हुई जंहिंखे NRO जे नाले में बेनज़ीर भुट्टो साहिबा ते तनक़ीद कई वई उन वक़्तु बि, पर अॼु बि जेकॾहिं मुल्क जे अंदरि जमहूरियत आहे, जमहूरी इदारा कमु कनि था पिया, मियां नवाज़ शरीफ़ साहिबु वज़ीर अज़म थियो आहे, इहो बेनज़ीर भुट्टो साहिबा जी उहा ॾाहप भरी जेका आहे पॉलिसी हुई जंहिंजे करे हुन ARD जे बुनियाद जे प्लेटफॉर्म ते नवाज़ शरीफ़ साहिब सां इतिहाद कयो ऐं उनखां पोइ उनखां ARD खां अॻिते हली नवाज़ शरीफ़ सां ऐं पीपल्स पार्टी जे विच में हिकिड़ो नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे विच में चार्टर ऑफ डेमोक्रेसी नाले में हुन हिकिड़ो ड्राफ्ट सही करायो ऐं जंहिंजी हुन पंहिंजो पाण ड्राफ्टिंग कई, जंहिं ते हुनखे नवाज़ शरीफ़ साहिब खे इन ॻाल्हि ते खणी आई त मुल्क जूं ॿई वॾियूं पार्टियूं जन 90 जे ॾहाके में ॿ दफ़ा हुकूमतूं कयूं जेसिताईं उहे पाण में गॾिजी मुल्क जे अंदरि सहकार न कंदियूं, भली हुकूमत जंहिंजी बि हुजे, भली ॿी पार्टी अपोज़िशन में हुजे, पर अपोज़िशन जे में हूंदे बि ग़ैर जमहूरी क़ुवतनि जो आलाकार न थियणु ऐं जमहूरी इदारनि जे इस्तेहकाम लाइ पंहिंजो किरदारु अदा करण वारे बुनियादी नुक़्ते ते जेसिताईं उहे ॿई धुरियूं इतफ़ाक़ न कंदियूं तेसिताईं मुल्क में जमहूरी इदारा बहाल न थी सघंदा। अॼु तोड़े जो पाकिस्तान जी जमहूरियत ते केतिरियूं ई तनक़ीदूं आहिनि, पाकिस्तान जी जमहूरियत जूं केतिरियूं ई वीकनेसिस आहिनि जिन ते गुफ़्तगू हलंदड़ आहे ऐं उन ते गुफ़्तगू थींदी रहंदी, पर पाकिस्तान जे अंदरि जमहूरी इदारनि हिकिड़ो टेन्योर पूरो कयो आहे, ॿियो टेन्योर पूरो कनि था पिया। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जदोजहद, बेनज़ीर भुट्टो साहिबा जी कुर्बानी, बेनज़ीर भुट्टो साहिबा जी सियासी ॾाह भरियलु फ़ैसिलनि जो नतीजो आहे जंहिंजे करे मुल्क जे अंदरि जमहूरी इदारनि कमु करणु शुरू कयो आहे। पर बदकिस्मती सां बेनज़ीर भुट्टो साहिबा जंहिंमें माण्हुनि जो वेसाह हुयो त हू हुननि जा समूरा मसइला हल कंदी, उहो बेनज़ीर भुट्टो साहिबा खे हिकिड़ो दौर बि 5 साल हुकूमत करण जो न मिलियो। पर अॼु जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध जे अंदरि 9 साल पूरा करे चुकी आहे, 10 साल में दाख़िल थी आहे, तॾहिं सिंध जो माण्हू बहरहाल इहा ॻाल्हि हुनजे ज़हन में आहे। जॾहिं हू पंहिंजी उन अज़ीम क़ाइद खे यादि करे थो त उन वक़्तु उनखे इहो ज़रूरु यादि अचे थो त जेकॾहिं अॼु उन्हनि जी अज़ीम क़ाइद ज़िंदा हुजे हा ऐं उनजी पार्टी हिते 10 साल हुकूमत कंदी हुजे हा त शायदि अवाम जा जेके अॼु जेके ॾुख ऐं तकलीफ़ूं आहिनि उनमें घणे भाङे घटिताई अची चुकी आहे। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाज खे इजाज़त सदाईं गॾु।